अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SDN न्यूज़ धड़े में खबर ॾींदा हलंदासीं। असांजे रिपोर्टर सूफ़ी सारंगली शाह जी धड़े में सरकारी अस्पताल में डॉक्टर समेत बुनियादी सहूलतुनि जी खोट खिलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ॻोठनि रहवासियुनि पारां अज़ीज़ सूमरो रजब मेमन अमीन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सरकारी अस्पताल खां सूज़की स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सरकारी अस्पताल में सहूलतुनि जी खोट सबबि हितां जे रहवासियुनि लाइ बेफ़ाइदा बणियल आहे। अस्पताल में डॉक्टराणी दवाउनि समेत का बि सहूलत मुयसरु कोन्हे का, जंहिंजे करे रहवासी इलाज लाइ सख़्तु परेशान आहिनि। हिननि चयो त अस्पताल जा इंतिज़ाम मर्फ़ हवाले थियण खां पोइ अॻियूं सोजरियूं बि ख़तम थी वियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त अस्पताल में बुनियादी सहूलतूं फ़राहम करे मर्फ़ जे मुल्क आदम खे हटाए अस्पताल खे वधीक तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।